अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरण सिर पांध में तहां सां मुखातिब अख्तर तबस्सुम सलाम क़बूल पवे। साईं मुझा हमेशा जी अॼु तहां जी ख़िदमत में हिकिड़ो नओं मौज़ू खणी हाज़िर थियो आहियां। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे अॼु जो मौज़ू ज़रूरु पसंदि ईंदो। साईं मुझा क़ुरान पाक जे सूरत अख़लास में अचे थो त ख़ुदा वाहिद आहे, हुन कंहिंखे बि न ॼणियो आहे, न ई हुन मां को ॼणियो वियो आहे। उहो अकेलो आहे, हुन खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु न आहे। भगत कबीर चयो त ख़ालिक हिकु आहे, उहो ई क़ाइम ऐं दाइम आहे। हुन जी न माउ आहे ऐं न ई पीउ आहे, उहो हमेशह हो ऐं हमेशह रहंदो। इस राधा कशन जे मरकज़ी अपने शेद जे सिफ़े नंबर 730 ते लिखियलु आहे त हुन जहिड़ो को बि नाहे, उहो वॾी अज़मत ऐं शान वारो आहे। भगवत गीता जे 15 बाब जे 17 असलूब में लिखियलु आहे त हू हिकिड़ो ई आहे जेको समूरी काइनात जो ख़ालिक आहे। हीउ अज़मत वारो आहे ऐं हू हर हंधि मौजूदु आहे। साईं मुंहिंजा गुरु गिरनिथ जिपची साहिब में वाज़े लिखियलु आहे त हुनखे कंहिं बि पैदा नाहे कयो ऐं हू हर हंधि मौजूदु आहे ऐं हू हमेशह रहंदो। क़ुरान पाक में लिखियलु आहे त अलाह जे कानून में का बि तब्दीली न ईंदी। रग वेद में बि इहो ई लिखियलु आहे त ईश्वर जो कानून अटल आहे, हू कानून नाहे बदिलाईंदो। बाबा गुरु नानक चवे थो त सभिनी खे ख़ुदा पैदा कयो आहे, ख़ुदा हिकु आहे, ख़ुदा सभिनी जो आहे। जीनमत, रगवेद, बाइबल, तौरेत ऐं क़दीम अहद नामे समेत दुनिया जे समूरनि मज़हबी, धर्मी ऐं फ़लसफ़ाती तारीख़ ते नज़र था फेरायूं। इहो ई तो पैगाम साम्हूं बीहे त राणू ऐं राणू रे राणे नाहे ॿियो। को भॻवान, को ईश्वर चवे या कोई गाड चवे, पर इन ई ॻाल्हि खां केर बि इनकारी नाहे त हिकिड़ो ई ताक़तवर वजूद आहे जेको सॼी हिन काइनात जो ख़ालिक आहे ऐं सिर्फ़ु उहो ई इबादत जे लाइक़ु आहे ऐं उहो ई सभिनी जो ख़ुदा आहे।